अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां ख्वाजा नसीमुद्दीन नवी ॾिसी रहिया आहियो सिंधरंग न्यूज़ HD। ख़बरुनि जो सिलसिलो जारी रखंदे हींअर हम रिपोर्ट अवां शेयर कंदासीं अहमदपुर खां। पाकिस्तान पीपल्स पार्टी NA 204 जे उम्मीदवार सैयद जावेद अली शाह जीलानी इलेक्शन बाबति सिंधरंग न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असां चाहियूं था त फ्री एंड फेयर इलेक्शन्स थियनि, आज़ादाना माहौल में वोटर अचे, वोट करे, इज़त सां पंहिंजे घर वञे। असांखे अॼोकी इलेक्शन ते ख़दशात आहिनि। बिल्कुलु मां पहिरियां खां थो चवां त हे कहिड़ो तरीक़ो हो त मोबाइल बंदि कया विया आहिनि, असांखे पंहिंजनि जी ख़बर ई कान थी पए। हिन महिल कहिड़ी पोलिंग ते छा थो थिए असांखे का ख़बर न आहे। हलूं था, ॾिसूं था पिया, पर इहो सुठो अमल न आहे। इलेक्शन्स त असां खटूं था पिया ऐं तमामु वॾी लीड सां था खटूं पिया। ॾिसूं था कहिड़ी कारस्तानी कनि था पिया। हिन खां पोइ हिन जो अमल शुरू थी वेंदो आहे। असांजा जॾहिं माण्हू वेंदा आहिनि, ख़ासि करे जेको मूं अॼु ॿुधो आहे त पीरगोट शहर में टर्न आउट सफ़ा कोन हो, तमामु घटि हुयो ऐं उहो चाहींदा बि हुयो त भाऊ माण्हू न अचनि, ठपा असां वटि आहिनि, पाण हणी वेंदासीं। त उहो शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। नाला वॾा ऐं दर्शन छोटा, अलाह ख़ैरु कंदो। 20,000 जेकॾहिं करोड़ वोट आहे त उहो छा सभु कुझु उहो आहे छा? हिते ॿियूं क़ौमूं, तमामु वॾियूं क़ौमूं वेठियूं आहिनि। जेकॾहिं क़ौमी सतह ते पोइ त मां सम्झां थो त इलाही सारियूं क़ौमूं जेके पंहिंजा पंहिंजा नुमाइंदा बीहारे सघनि था। पोइ सियासी पार्टियूं छो आहिनि? हीअ जेकॾहिं सियासी पार्टी ॾिसो, सियासी वोट आहे। हाणे जेकॾहिं कंहिं ज़माने में ग़ुलाम अहमद ख़ान बहर साहबु हराए वियो, कंहिं ज़माने में ग़ुलाम असाण साहबु ख़ान बहादुर उहो हराए वियो, ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान जतोई हराए वियो। त हे त वोट जो हिकिड़ो अमल आहे। वोट पीपल्स पार्टी खे त मिले थो, जाम मिले थो, पर पीपल्स पार्टी इहे हरकतूं न कंदी आहे, जेके चीप हरकतूं आहिनि इहे असां न कंदा आहियूं। असां पाण चवंदा आहियूं माण्हू जी इज़त कयूं, पोइ माण्हू पंहिंजी मर्ज़ी सां इलेक्शन में अचे, वोट करे ऐं पंहिंजे घर वञे, ॿिए ॾींहुं अचे, असांखे मुबारकबाद ॾेई वञे, असां निकिरंदा आहियूं, मुबारक वठी वेंदा आहियूं। सो असांजी सियासत इहा आहे। असां कमु कया आहिनि। साइन वारनि वटि जेकॾहिं किगरी जी ॻाल्हि थो कयां त 50 साल खां वठी किगरी हिन वटि रही आहे। का अहिड़ी शइ त ॾेखारियूं जेके जिते फ़ख़्रु करे सघनि त असां हे कयो आहे। असां फ़ख़्र सां चई सघूं था, अचनि असां सां भेंट कनि। ॿियो असां हिननि 5 साल जी भेंट कनि, 50 साल जा मां 5 साल ॿुधाए सघां थो त मूं छा छा कयो आहे हिते। माण्हू हिकिड़े अजीब मुसीबत में भरियलु ख़ैरु कंदो। असां मायूस न आहियूं, अवाम असां सां गॾु आहे। अलाह ताला जी दुआ सां, हुनजी महिरबानी सां। ॾिसो, PS 31 ते थोरी स्लाइटली हुनखे एज आहे या थोरो फ़ाइदो आहे, जो लोकल पीर साहिबु आहे ऐं काफ़ी सारा माण्हू पीर पागारी जी इज़त कंदा आहिनि। उनजे करे थी सघे थो 4 वोट उनखे वधीक मिलनि, पर उहे मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ खटण जेतिरा न आहिनि। ॾाढी थी थिए पई। असां थी सघे थो त जेकॾहिं रिज़ल्ट सही न आया, असां पोइ थी सघे थो तहरीक हलायूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंधरंग न्यूज़ HD।